दिलावर दिलदार मुझो माण्हू जरूर है, पर फितरत में बेपीरी पला मिसल है। भले खान जे घर ते तुझे नाले जा बेगुनाह इल्जाम हणंदो रहियो, इहो बि मूंखां नाहे विसरियो। दरिया खान जे पुट जो जिद बणियल भले खान जी न्याणी ससुवीअ लाइ दिलदार बि नांग बणियो। एवज़ में बहादुर मारियुसि, लुकी में वञी बाक़ी साह बचियुसि जो तूं मूं वटि खणी आयसि। इहो आहे मोमिन ऐं मरवान जो फ़र्क़ु। सरदार साईं, गैरत जी सुती पीअंदड़ हमेशा इंसानियत ऐं इज्जत खे अवलियत दींदो आहे। दिलदार जेका मुंहिंजे लाइ खॾ खोटी, हुन में पाण किरियो। दिलावर शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। अॼु बि मुंहिंजे फ़ैसिले में वार जेतिरी बि विथी न हूंदी। बराबरी जे बुनियाद ते फ़ैसिला कंदो आयो आहियां, जेको मुंहिंजे अबनि ऐं ॾाॾनि जो उसूल आहे। मां सम्झी वियो आहियां सरदार, दिलदार लाइ को फ़ैसिलो ॾियणु चाहियो था। हा, दिलदार खे राज मां किनो करे कढंदुसि। सरदार साईं, ॻाल्हि अवां जी उसूल वारी आहे, पर छा दिलावर? दिलदार शायदि पंहिंजूं अरॾायूं उछलाए आयो आहे, तॾहिं त माफ़ी तलाफ़ी पियो करे। इहो तूं थो चई? दिलदार बघियड़ थई, वारो वरिस न चक हणंदे देर न कंदी। ठीकु, पर अलाए छो सरदार साईं दिलदार मथां मूंखे किसास पियो अचे। शायदि यतीम इन जे करे। लावारसी सब बाग जो चौकीदार रखियोमांसि। मुनाफ़िक अहिड़ो निकितो जो ॻोठ जे चङनि खे चक हणण लॻो। वात ॿधोसि था सरदार, पर हुन जा वास्ता कसम ऐं साखूं मूं ॿुधियूं आहिनि। ज़ाहिरी तरह पछतावो बि अथसि। ठीकु आहे दिलावर, दुश्मन बि दर ते अची आण मञे त माफ़ करण मोतबर माण्हूअ जो कमु आहे। कुझु ॾींहं ॾिसूंसि था, वरी जेकॾहिं का हिरफत या हरकत कई त पहिरीं गोली मां हणंदोमांसि, छो त मां गोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। सरदार साईं, तव्हांजे सुखन खां केरु न वाक़िफ़ आहे। तव्हां इज़तुनि ऐं लॼुनि जा मुहाफ़िज़ आहियो। बाक़ी जेकॾहिं राज बाग में केरु काइरो रहियो आहे त उहो आहे तव्हांजो भाइटियो शमीर खान। न्याणी सियाणी जो ख्यालु नथो करे, नंढ वॾाई बि कान अथसि सरदार साईं। सॼो ॾींहुं बेगे खान खे पाण सां गॾु खयो, नशे में धुत वते तो हुन सां वेड़ांद कंदो। इहा बि ॼाण अथमि, पी वारा पिरकार पियो ॾसेमि। हुन जो बि एहतिसाब करणो पवंदो, ज़रूर इंसाफ थींदो। सरदार साईं, हाणे मूंखे इजाज़त? हाँ, पर असल में जे मक़सद कारण तोड़ा न्यापो मोकिलियो हुम, वो मक़सद हो हाशिम जी रिहाई। इंडियन खां पोइ चाचा खुदा बख्श। जी बाबा साईं। शामिर खान किथे आ? बंगले वारे बाग दे वेठो आ, काॾे वञे पियो। चई त हवेली ता सैंडल खणी आ, सो ॾियण वञास। ठीक आ, तव्हां वञी सघो था। ले ख़बर दिलदार, सरदार शाह ज़मान खुश आ? राज जा माण्हू त रोज़ ओताक ते ईंदा हूंदा। हाँ हाशिम खान, ओताको माण्हुनि सां भरियूं पियूं आहिनि, पर यार तोखे नथा ॾिसो दुख थो थिए।
तोसां वॾो ज़ुल्म थियो हाशिम खान। हाँ दिलदार, पर जेकॾहिं सरदार साथ ॾे हा त ईअं कॾहिं बि कोन थिए हा। सरदार त हक़ जे फ़ैसिले ते हो, पर इहे वक़्त वढ विझी छॾिया। वक़्त जो क़दुरु त इंसान पाण कंदो आहे, पर मूं इहो कॾहिं सोचियो बि न हो त दरिया खान सां दुश्मनी एॾे दंग ते पहुचंदी। हाशिम खान मुड़ुसु माण्हू आहीं, तुंहिंजी दया ॾिसी माण्हू वाटूं मटाई वेंदा आहिनि। दरिया खान बि डप में दिल ते हथ रखियो वेठो हूंदो। इहो ई त फट अथमि, पर दरिया खान जे दिमाग़ खे शाबस आहे जो होशियारपण जी असांखे बर्बाद करे वियो। पर आबाद पाण बि कोन रहंदो। दरिया खान खे हिक हिक ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो, छो त उन मुंहिंजा बच्चा रुलाया आहिनि। वाक़ई हाशिम खान, हाणे बि तुंहिंजे घर ते हर कंहिंजी नज़र आहे। ॿियो त छॾे ॾे, तुंहिंजो पंहिंजो अखि विझो वेठो अथई। ही छा थो बकी? वॾनि ते मरहम रखी वरी लाहे थो छॾी। अड़ी अड़ी ॻाल्हि कंदे तुंहिंजी ज़ुबान न सड़ी? हाशिम खान, तुंहिंजे घर जो मां वाइरो थी पियो घुमां। अॼु एतबार नथो अचई, पर सुभाणे साम्हूं ॾेखारींदोसांइ।
पॉलिश नाए थियल छा? बाबा अवां चयो सैंडल खणी आ पॉलिश वारी ॻाल्हि पॉलिश वारी केर कराई? शामिर खान शामिर खान मान प्यारे मुंह ते मोचड़ो हण दे तो के आया न आयो हथ न थे भगई इन बुजुर्ग जी बेइज्जती कदे दिल त चवे थी ये पाथर बिछे में गट करे पारा है पर माण्हू जो मान थो मारे इंसान जी इज्जत फर्शदार कदान तुम बेनस्लो छो थियो आई मां बेनस्लो नया बणियो मुंहिंजी एतिरी हैसियत आहे जो मां कंहिंखे ॿुधाए सघां त मां छा आहियां। ही वटो जियां त इहो चई सघी आ मूं वटि ई शाह ज़मान खान वटि निवड़त रखणी पवंदई इंकिसारीअ मां कमु वठणो पवंदई। शामिर खान छा मतिलब चाचा साईं कुत्ते ॿिले खे ॿाहूं ॿधंदो था? तूं इंसाननि जा मिसाल जानवरनि में इन करे पियो ॾी त तूं खुद जानवरनि जी सोच तो रखी जानवरनि जी सोच बगी मथे मां कढी छॾ प्यार सां पेश ईंदे हर को जीअ में चाहियूं ॾींदी हथ ऐं होॾ सां आऊं कचो न कर कंहिंजो राज वारनि खे पीउ जी लुटायल मिल्कियत न सम्झ जंहिंखे ॿीहर हासिल करण जे लाइ तूं हर माण्हू जे मथां हला कदे छा कयो मूं कंहिंजी धीउ भेण में हथ विधा अथमि राज जे कंहिं माण्हू जे घर में घिरी कंहिंजी पगड़ी में त कोन विधा अथमि तव्हां त नौकरनि खां बि नीच था सम्झो मूंखे। आस्ते ॻाल्हाए अखियूं फोटरे ॻाल्हाइण वारनि जूं मां अखियूं कढी छॾींदो आहियां। एतिराम तो सेखारियां तोखे एतिराम तो सेखारियां आईंदा जेकॾहिं ओ बाज छोकरनि वांगुर नशे में धुप के ॻोठ जी न्याणी ॾो न्याय ॾींदड़ या वाट मिदड़ के मिसकीन जे मथां रोब रखी न शामिर खान कोन बख्श कंदो साईं। हाओ हाओ गिटी गिटी में मस्जिदूं ठाराए सभिनी खे नमाज़ पढ़ाए सभिनी खे चओ त अलाह अलाह कनि ऐं जेकॾहिं ईअं थियो न मां बि मथो टेके अची वेहंदुसि। रोज़ा निमाज़ूं पिण चङो कम उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे इंसानियत खे ईसाईंदड़ भले मुसलमान हुजे मौला जी नज़र में मुनाफिकनि में शामिल रहंदो मुनाफिक भले 100 सजदा करे कबूल न पवंदा पिरीअ खे पसण जे लाइ सच्चाई जो संदरो ॿधी खिदमत ख़ल्क़ जो जज़्बो जीअ में पाए तमाम तर्क करे हयाती करणी पवंदी। ॿुधाए तूं ईअं करे सघंदे राज जी वारसी रुक जा जड़ा थी जबराए तव्हां जे इन सबक सां सुधरण मुंहिंजे वस में न आहे। मां पंहिंजे मथे वारो आहियां चाचा साईं मां पंहिंजे मथे वारो आहियां जेकॾहिं जीअण ॾी त ॾे न त हलिया वञा हितां। कढी कोन छॾींदो साईं पंहिंजा पेर सुधारींदे सुध पइजी वेंदई त शराफ़त माण्हूअ खे शींहं जो हौसलो ॾींदी आहे। गिदड़ वांगुर हर माण्हूअ ते किरना ये आखिरी मौक़ो थो ॾिए सम्झे तो त मां वाइदे जो पक्को ऐं गोल जो सचो माण्हू आहियां। जानू
बाबा जंहिं औरत सां इश्क में निकाह कयो उन औरत बाबा सां निबाह न कयो। हाणे वो शहर वारे बंगले ते कब्जो करे वेही रहिया आहे। रेस वॾो इन घर मां जान छो नथो छॾाए? ओड़ो मुड़सा फासिजी विया। जीअं ससी जे सुरन मूंखे पुनू बणाए पंध करायो आहे तीअं बाबा भी उन घर में ईअं घोटिजे पियो। बाबा रेस वॾे जे मसइले ते पिया ॻाल्हाईंदासीं, पर ॿुधण में आयो त सरदार शाह जमा दिलावर खे साण करे हाशिम जे ज़मानत लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। जानू हाशिम जो ज़ामिन असांजी परेशानी वधाईंदो ज़रूर। मुरसल लाइ महलूं थींदियूं आहिनि। इहे जहिड़ा झगड़ा केस तव्हां जहिड़ा रेस ॻाईंदा पिया अचनि। मसइलनि खे मोड़ण मूंखे ईंदो आहे। हाशिम भलिया जी ॻोठ में घुमे, जेकॾहिं विढ़ंदो त विढ़ंदासीं, बाक़ी ससी जो संग मोए माराए बि कोन छॾींदुसि। ॿिन्हिनि पीउ पुटनि खे रन मार न हुजे त परेशानी न थिए। मेरा अधो पलियो पानी भरे न मोटियो आहे छा? चाची परे जो बंद आ, कुल्हे ते कामाटी खण साबी हिन उम्र में ॾाढी ॾुखी आ। अदी असांजे नसीब वांगुर जबल जो पानी भी असां खां रुसी वियो आहे। को मींहुं भी न पियो आ। ढोरनि जो पानी आखिर केस ताईं साथ ॾींदो? नेठ त सुकी वेंदो। उजे वसीअ जो वेझो पंध तो पानी पाण भरे अचूं। हू आहे पर भरियो, इन करे अधे खे चयमि। चई ॿिए खे मिंथ करण खां बहितर आहे त पाण भरे अचां। चाची जेकॾहिं ॿियो को हुजे पानी भरण वारो त बाबा खे छो ईज़ायूं? मूंखे एतिराज़ कहिड़ो? जेको आणनि था सो चाढ़ियूं था, बाक़ी हुजनि वधीक पैसा त ॾेई पानी भरायो। बस चाची पोरियो कंदी पाण वटी जबल जा पत्थर मेड़ींदुसि, पर हिन उम्र में बाबा जे कुलनि ते कामाटी जो बार बर्दाश्त नथो थिए। हर मनु हितड़े घायल आहे, सारो देह दुखायल आहे। पाए ॾिसे को दिल समझाती, पाए ॾिसे को दिल समझाती। गंडन जिया से जहयाती, गंडन जिया से जहयाती। कुछ भी नहीं। वाल को पली दो अखिड़ ने खाहू डोरे लडे व्या, प्यार पखियड़ा जूई छडे व्या।
होॾे हली वियारियो। ससी बाबा जे लाइ पाणी जो गिलास भरिया। हाँ भरे दी जा। बाबा बाबा पानी भी अचे बाबा। ना मां थोरो तस मारो मुड़साया बार बर्दाश्त कोन करे सकेसि। बाबा हाणे असी पानी भरे ईंदियूंसीं। अमर परे जो पंधा दादा मां पंहिंजे माइटनि खां उधारा पैसा घुराए वेट थी वठां, पोइ अॻिते जे लाइ उन सां पाणी भरंदासीं। हाँ चाची ईअं था कयूं। बाबा खे अॼु ॾाढी तकलीफ़ आई आहे। हाणे त अदो बीमार थी पियो, पाणी केरु भरींदो? पानी मां भरे ईंदसि। अदी मीरा परे जो पंधा औरत आई अकेली कीअं वेंदी आहे? ससी असलम अचे त उनखे साण करे वेंदसि। मीरा धीअ तुंहिंजा गुलाब कवांठी जो ॿार बर्दाश्त न करे सघंदा। बाबा असां जबल जे जुए जा माण्हू आहियूं, सदाईं पोरे सां पेट पालियो आहे। बुतरो बणियल आहे असांजो। अदा पलिया हे तुंहिंजी न्याणियूं पुटनि खां घटि न आहिनि। माण्हुनि जे महिननि खां डिॼां थो मां। बाबा असांजी बेवसी की हर को ॼाणे थो। जेकॾहिं को बि कुझु चवंदो त पंहिंजो वात ख़राब कंदो। असां हिम्मत न हारींदासीं। हा बाबा तूं दिलि न लाइ। कंडन